अल्लाह ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वस्साबिक़ूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना इत्तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु व अअद्द लहुम जन्नातिन तजरी तहतहल अन्हार खालिदीन फीहा अबदा ज़ालिकल फ़ौज़ुल अज़ीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद मुझे हबीबते सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। हम्दो सलात खां बाद हज़रात उलमाए ज़ी वक़ार अॼोके हिन प्रोग्राम जा ख़ास ख़िदमत गुज़ार ऐं उनखे संभालण वारा असांजा बिरादर मुकर्रम हज़रत अल्लामा व मौलाना साईं मोहम्मद इब्राहिम सियाल ताहिरी मोहम्मद इब्राहिम सियाल गफ़ारी दामत बरकातुहुमुल आलिया ऐं दीगर उलमा दीगर स्टेज ते मौजूद असांजा मुअज़्ज़ज़ प्यारा दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो मुझे साम्हूं वेठल प्यारी जमात सगोरी सभिनी जे ख़िदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अंगु त वॾो अथव पर माशाअल्लाह सलाम जो जवाब कोन था ॾियो। अल्हम्दुलिल्लाह गाल साईं बिल्कुल सच्ची फरमाई आ। गुज़रियल साल ही सागो ॾिहाड़ो हुयो साईं उन खां काफ़ी ॾिहाड़ा अॻे तशरीफ़ खणी आया ऐं हूअं बि संदुन अचण असां वटि माशाअल्लाह थींदो रहे थो। साल में हिकु दफ़ो ॿ दफ़ा मुंहिंजी हाज़िरी हिते बि थिए थी साईं जे ॻोठ बि थिए थी अहिड़ी तरह साईं बि ओॾे अचे थो। पर हिन प्रोग्राम जे लाइ पाण आया हुया मां बि फुल तैयार हुयुसि हाज़िरी भरण जे लाइ पर अल्लाह जो निज़ाम अहिड़ो तव्हांखे ख़बर हुआ त बरसात हिते बि हुई ऐं ड्राइवर विहारियो वेठो हुउसि पर शाहपुर चाकर में एतिरो पाणी हो जो आउं हाज़िर न थी सघियुसि। पर इहा मूंखे अॼु ख़बर पई आहे त इहा बि शायदि का वॾनि जी सुन्नत अदा थियणी हुई जो हज़रत साईं शेरे मुस्तफ़ा रहमतुल्लाह अलैहि पहिरों दफ़ो पाण बि कंहिं सबब जे करे न अची सघिया ऐं ॿियो दफ़ो पोइ ज़ाहिर आहे उन बाबे जूं दुआऊं त पुट सां गॾु हूंदियूं आहिनि इन में यकीनन का न का भलाई आहे। ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह
अल्हम्दुलिल्लाह ते हाज़िरी थी अल्लाह जो फज़ल ऐं अल्लाह वारे प्यारे बाने जे आस्थाने में अज तवां या रसूल अल्लाह चवण वारन जी ज़ियारत नसीब थी मां पान खे वॾो खुश नसीब थो समझा। अल्हम्दुलिल्लाह साईं मोहम्मद इब्राहिम गफ़ारी साहिब दामत बरकातुहुल आलिया पंहिंजे वालिद गिरामीअ जे इन मिशन खे अॻिते हलाइनि पिया ऐं जेका उन्हनि जे मथां ज़िम्मेदारी उहा ज़िम्मेदारी माशा अल्लाह बतरीक़े अहसन अदा फरमाए रहिया। हाणे अचो त घुरऊं दुआ अल्लाह तबारक व तआला मूं फ़कीर खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं उन सां गॾोगॾु इहा बि दुआ घुरो अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनीनि खे हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी बि अल्लाह तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा भाउ तव्हां हींअर ताईं मशाइख़ इज़ाम खे ॿुधो आहे, उलमाए अहले सुन्नत व जमात खे माशा अल्लाह ॿुधो आहे। मां बि कुझु जेके दाणा आहिनि उहे थालीअ में खणी हाज़िर थियो आहियां ऐं अल्लाह ताला मां फ़कीर जी हाज़िरीअ खे क़बूल फरमाईंदो ऐं अल्लाह ताला तव्हां ऐं असांखे हिन प्यारे बाने जे आस्थाने तां इंशा अल्लाह ताला ठला कोन आया आहियूं पर इंशा अल्लाह ताला जेॾी महिल हितां उथंदासीं त अल्लाह कंदो त झोल बि भरियल हूंदा त सीनो बि इंशा अल्लाह ताला भरियल हूंदो। हाणे मूंखे ख़बर तॾहिं पवंदी त माशा अल्लाह सभु सुन्नी वेठा आहिनि, मूंखे पक आहे सुन्नी आहे पर ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं तव्हां महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथां दुरूद ऐं सलाम खे भेरो ॾियारींदव त मां तव्हांजी ख़िदमत में जेका आयत तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे उन जे मुतअल्लिक़ चंद मारूज़ात अर्ज़ कयां, क़ुरान ॿुधायां, तफ़सीर ॿुधायां, अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो तमां प्यारी जमात के अर्ज कयां। सवैदो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह ईअं न आशिक़नि वारी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैहि या मुआरे लाउड में तमां लिखिया पे आयो दुरूद शौक़ सां नथा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे वस्साबिकून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लदीन तबऊहुम बिइहसान रदियल्लाहु अन्हुम वरदू अन्हु वअद्द लहुम जन्नातिन तजरी तहतहल अनहार खालिदीन फीहा अबदा ज़ालिकल फौज़ुल अज़ीम। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे वस्साबिकून अल-अव्वलून तोड़े जो मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा मुहाजिर सहाबी आहे, तोड़े जो अंसार सहाबी आहे। अंसारन ऐं मुहाजिरन मजा अव्वल अव्वल जिन ईमान आंदो आहे, जिन अग भराई कई आहे, जिन आगराई कई आहे, इलाहुल आलमीन उन्हनि आगराई छामे कई आहे। अल्लाह तबारक व तआला बयान फरमायो आहे त उन्हनि आगराई मुंहिंजे दिलबर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणण में कलमे भरण में फरमाई आहे।
वस्साबिकूनल अव्वलून अव्वल सबकत खैण वारा मिनल मुहाजिरीन मुहाजरन मजा वल अंसारी अंसारन मजा। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे बारे में इरशाद फरमायो आहे उहे बाना जिन बाना अव्वल सबकत कया ईमान आणण में इस्लाम आणण में तोड़े जो मुहाजरन मजा हो जाए तोड़े जो अंसारन मजा हो जाए। वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसारे परी जमात उहा जेका मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे ॾिसंदी वई हबीब जो दीदार कंदी वई ऐं हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथां कलमो भरींदी वई ऐं ॿी उहा जमात वा जेके उन्हनि जे तरीक़े ते चङी तरह हलिया। अल्लाह ताला फरमायो आहे मां अल्लाह आसमाननि खां ऐलान थो फरमाया त इन्हनि ॿिन्ही ॼणनि खां यानी सहाबन सगोरन ऐं ताब इन सगोरन खां अल्लाह फरमाए थो त मां रब राज़ी आहियां ऐं हू वरी मां रब खां राज़ी आहे। रदी अल्लाहु अन्हुम अल्लाह तबारक व तआला उन्हनि खां राज़ी आहे व रदू अन्हु ऐं उहे अल्लाह तबारक व तआला खां राज़ी आहे। इलाहुल आलमीन तू पंहिंजी रज़ा जो कहिड़ो उन्हनि खे इनाम अता फरमाईंदो हा। अल्लाह ताला जॾहिं राज़ी थींदो आहे त अल्लाह ताला इनाम अता फरमाईंदो आहे। इलाहुल आलमीन तो इनाम कहिड़ा उन्हनि खे अता फरमाया। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे रदी अल्लाहु अन्हुम व अल्लाह जॾहिं उन्हनि खां राज़ी थियो त अल्लाह ताला उन्हनि जे लाइ अहिड़ा बाग ऐं अल्लाह ताला उन्हनि जे लाइ अहिड़ियूं जायूं ऐं जन्नतूं तयार फरमाए छॾियूं आहिनि जंहिंजे हेठां नहरूं थियूं वहनि। वअअद्द लहुम अल्लाह तबारक व तआला तैयार फरमायूं आहे उन्हनि जे लाइ जन्नतूं बाग बागीचा अल्लाह ताला तैयार फरमाया है जिन जे हेठां नहरूं वही रहियूं आहे। इलाहुल आलमीन उन में महीनो रहंदा ॾींहुं रहंदा हफ़्तो रहंदा या केतिरो रहंदा। अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे खालिदीन फीहा अबदा उहे उन में ॾींहुं कोन रहंदा महीनो कोन रहंदा या साल कोन रहंदा बल्कि के अल्लाह ताला फरमायो खालिदीन फीहा अबदा ऐं उहे उन में सदा रहंदा सदा जिंदाबाद रहंदा। ज़ालिकल फौज़ुल अज़ीम इहा वॾे में वॾी कामयाबी आहे जो रब उन्हनि खां राज़ी आहे हू रब खां राज़ी है। अल्लाह जे ॾिनल इनामनि मंझि सदा पिया रहंदा सदा पिया वसंदा। कुरान पाक जी आयत अल्हम्दुलिल्लाह तमाम उलमाए किराम खां अगे भी बुधी तमाम समझी वया हूंदा त अल्लाह तबारक व तआला इन आयत सगोरी में मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे असहाबन सगोरन जो जिक्र फरमायो आ ऐं ताबईन सगोरन जो अल्लाह ताला जिक्र फरमायो आ। पर चवंदा त यार गाल ठहंदी आ मौके सां गाल ठहंदी आ महल सां गाल ठहंदी आ पंहिंजे वक्त ते। तवां खे ख़बर हुजण घुर्जे अॼु उहा रात वा जंहिं रात में मुंहिंजे महबूब जी मुराद हज़रत सोने उमर फारूक जी शहादत वारी रात अॼु दिल चवे थी त सोने उमर फारूक जो शान ॿुधाए छॾे। अॼु उहा रात चंड माशाअल्लाह थी वियो आहे टीहों थियो सुबुह पहिरीं मुहर्रम आहे या न सही पहिरीं मुहर्रम आहे सुबुह पहिरीं तारीख़ आहे। सैयदना उमर फारूक जे मुतालिक़ चंद मारूज़ात अर्ज़ु कंदुसि पर उन खां अॻे तव्हांखे बुनियादी तौर कुझु ॻाल्हियूं ज़हन में वेहार ॾियूं वञनि। हाणे जेको जेको तव्हां मां सोणे उमर फारूक सां मुहबत करे थो महबूब जे सहाबनि सां मुहबत करे थो उहो हथ मथे करे हिकु दफ़ो चवे हक़ चार यार। हाणे तवज्जो फरमायो ऐं पंहिंजे ज़हन खे थोरो हेॾां मुतवज्जे कंदव त इंशाअल्लाह मां तव्हांखे चंद ॻाल्हियूं अर्ज़ु कयां। दुरूद सोने ते शौक़ सां सल्लल्लाहु अलैहि या
या रसूल अल्लाह सल्लम अलैहि या हबीब अल्लाह दुरूद सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला कुरान पाक जी हिकड़ी आयत में इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व कूनू मस्सादिक़ीन। अल्लाह ताला इरशाद फरमायो ऐ ईमान वारो, अल्लाह तबारक व तआला ईमान वारन के मुखातब फरमायो ऐ ईमान वारो ड्रियो अल्लाह तबारक व तआला का ऐ कूड़न सा गड न हलजो, सदा तवा जो साथ हो जे तो सच्चन सा तवा जो साथ हो जण घुरबो अल्लाह तबारक व तआला इन जगह ते बेईमानन के सदु को न फरमायो, बल्कि अल्लाह तबारक व तआला ईमान वारन के सदु फरमायो पर खबर हुजण जरूरी आ त ईमान छा के चइबो ईमान वारो कंहिंखे सॼो वेंदो आख़िर ईमान कहिड़ी शइ जो नालो अदा तव्हां ऐं असां मां केर बि पंहिंजे पाण खे बेईमान कोन सम्झंदो अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह तबारक व तआला मुस्तफा करीम जो कलमो नसीब फरमायो त सुन्नत जमाअत या रसूल अल्लाह चवण वारन वारो अकीदो बि अता फरमायो। अल्लाह ताला फरमायो ऐ ईमान वारो ईमान छा जो नालो इक़रारुम बिल लिसान व तस्दीकुम बिल क़ल्ब, पंहिंजी ज़ुबान सां इक़रार करण त अल्लाह आहे ऐं अल्लाह तबारक व तआला जे नबियुनि जी तस्दीक करणी आहे ऐं तस्दीकुम बिल क़ल्ब ऐं दिल सां उन ॻाल्हि खे बि मञणो आहे। जेकॾहिं मुंहिंजा भाव दीद ज़ुबान सां चवे त हा अल्लाह आहे पर दिल सां नऊज़ बिल्लाह उन जो इनकार करे मुंहिंजा भाव इनखे मुनाफिक चइबो आहे, छो त हुन जी जेका ज़ुबान उहा उन जे दिल जे बराबर कान थी हले। पर मञणो छा खे आहे, ॻाल्हि कहिड़ी आहे, कहिड़ी मुंहिंजे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम बयान फरमाई आहे। आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाईंदो आहे अन तुमिन बिल्लाहि व मलाइकतिहि व कुतुबिहि व रुसुलिहि वल यौमिल आखिर वल क़दर खैरिहि व शर्रिहि मिनल्लाहि तआला वल बास बादल मौत। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुधायो त इक़रार ओ हिनन सतन शइन जो ज़ुबान सां बि करणो आ त दिल सां बि तस्दीक करणी आ। घणियुनि शयुनि सां ॻाल्हाइजो, सत ॻाल्हाइजो बाबा, घणियूं शयूं ॻाल्हाईंदा हलो सोना, ॻाल्हाईंदा हलो, घणियूं शयूं सत शयुनि तो इक़रार बि करणो आहे, ज़ुबान सां बि चवणियूं आहे। यानी कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि मुख़्तसर अर्ज़ कयां। अल्लाह खे मञणो आहे ऐं अल्लाह तबारक व तआला जे मलाइकनि खे बि मञणो आहे। ईअं न चवणो आहे त इहे मलाइक अहिड़ी मख़लूक आहिनि जेका वहमी मख़लूक हुआ, कुझु अहिड़ा गुमराह माण्हू आहिनि जेके ईअं बि चवंदा आहे त मलाइकनि जो वजूद आहे ई कोन को। मुंहिंजा भाव दीद तोड़े जो अल्लामो सॾाए, तोड़े जो मुफ्ती सॾाए, तोड़े जो डॉक्टर सॾाए, तोड़े जो पंहिंजे पाण खे कुझु बि सॾाए, तोड़े जो सर सैयद अहमद खान सॾाए, पर मुंहिंजा भाव दीद जेको मलाइकनि जो मुनकिर सो मुस्लमान नथो थी सघे। ज़रूरी आहे त रब जेके मलाइक ख़ल्क़िया आहिनि उन्हनि खे मञणो आहे, ज़बान सां इक़रार बि करणो आहे, दिल सां बि तस्लीम करणो आहे। अल्लाह ते ईमान, मलाइकनि खे मञणो आहे, किताबनि खे मञणो आहे। यानी अल्लाह ताला किताब नाज़िल फरमाया, नबियुनि जे मथां नाज़िल फरमाया, हज़रत आदम ते सहीफ़ा नाज़िल फरमाया, हज़रत मूसा ते सहीफ़ा नाज़िल फरमाया, हज़रत सैयदना इब्राहीम ते सहीफ़ा नाज़िल फरमाया, हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम ते किताब नाज़िल फरमायो,
हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते किताब नाज़िल फरमायो मुंहिंजा भाउ अज़ीज़ सहीफ़नि खे बि मञणो आहे किताबनि खे बि मञणो आहे पर इन सां गॾो गॾु इहा ॻाल्हि यादि रखजांइ रुॻो टिनि खे नाहे मञणो सतनि खे गॾे करे मञणो आहे हिक खे मञी ॿिए खे न मञी काफ़िर आहे ॿिनि खे मञी बाक़िनि खे न मञी काफ़िर आहे टिनि खे मञी बाक़ी चइनि खे न मञी काफ़िर आहे चइनि खे मञी बाक़ी टिनि खे न मञी काफ़िर आहे जेकॾहिं पंजनि खे मञी बाक़ी ॿिनि खे न मञी काफ़िर आहे छहनि खे मञी पोइ ते हिक खे न मञी त काफ़िर आहे मुंहिंजा भाउ अज़ीज़ मञणो आहे त सतनि जो सतनि ॻाल्हियुनि खे मञणो आहे जीअं सुन्नत जमायत वारनि ऐं हज़रत मखदूम बिलावल मञियो आहे ईमान जे लाइ इक़रार ज़ुबान सां ज़रूरी आहे ऐं उन सां गॾो गॾु उन जी तस्दीक करणी आहे हाणे उहे मुख़्तसर ॻाल्हियूं ॿुधायमि तव्हांखे आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर वल क़द्रि खैरिही व शर्रिही मिनल्लाहि तआला वल बासि बअदल मौत मुंहिंजा भाउ अज़ीज़ हाणे इन्हनि समूरनि शयुनि खे मञणो आहे जॾहिं इन्हनि समूरनि शयुनि के मञींदो त उन माण्हूअ खे हासिल थींदो ईमान पर अञा बि ईमान कामिल नाहे छो त हिकिड़ी आहे शइ असुल ऐं ॿियो आहे उन असुल शइ जो पंहिंजे मंज़िल ते पुॼी करे मुकम्मल थियणु माशा अल्लाह काफ़ी साल अॻे हीअ मस्जिद शरीफ़ जुड़ी ही जहिड़ी महिल इहा नई मंज़िल जी थो मां ॻाल्हि कयां त ओड़ी महिल इन मस्जिद जो माशा अल्लाह बुनियाद ॿधऊं इन जूं चीहूं खोटरियूं उहे चीहूं खोटरे करे माशा अल्लाह बुनियाद ॿधी करे मथे सिरूं खणी करे माशा अल्लाह भितियूं जोड़णु शुरू कयूं जेॾी महिल माण्हू आयो ॿाहिरां उन ॾिठो ऐं ॾिसी अची करे चई त माशा अल्लाह बुनियाद पइजी वियो आहे मस्जिद शरीफ़ तयार आहे पर मुंहिंजा भाउ अज़ीज़ इहा मस्जिद अञा कामिल कान थी हुई कामिल तॾहिं थी जॾहिं भितियूं खॼी मथे आयूं मथां छत लॻी छतनि खां पोइ माशा अल्लाह मथां ही सुहिणा सुहिणा सफ़ेद सफ़ेद गुंबज़ लॻाया विया जेॾी महिल जुड़ी रास थी त ओॾी महिल तव्हां चओ त वाह मखदूम बिलावल सुहिणा जहिड़ो तूं पाण सुहिणो ऐं बरकत वारो तेड़ी तुंहिंजी दरबार ऐं मस्जिद शरीफ़ सुहिणी इन जो मतिलबु आहे त मस्जिद शरीफ़ ठही बुनियाद पियो पर मुंहिंजा भाउ अञा उन जो इकमाल कामिल हुजणु मुकम्मल हुजणु अञा दिल्ली दूर हुई अञा मंज़िल परे हुई मुंहिंजा भाउ जेॾी महिल इंसान का शइ पंहिंजी ज़ुबान सां इक़रार करे थो तवज्जो सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदव तॾहिं मौज़ू तव्हांखे सम्झ में ईंदो जॾहिं इंसान कामिल इक़रार पंहिंजी ज़ुबान सां करे थो इक़रार बिल लिसान हाणे इक़रार कई तस्दीक़ुम बिल दिल सां उन जी तस्दीक कई हाणे थल बदिजी वियो ईमान जो दर्जो उनखे हासिल थी वियो उहो मोमिन आहे उनखे मुनाफ़िक कोन चइबो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला उनखे ईमान जी दौलत नसीब फरमाई आहे पर अञा कामिल कोन थियो आहे ऐं यादि रखजां मोमिन जो सभ खां वॾे में वॾो सरमायो ईमान तव्हां चवंदव त सही सरमाया त असां संदा बनियूं ॾोकड़ पैसा बैंक बैलेंस दुनिया जूं पूजियूं दुनिया जा कम पर न अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां के बयान फरमाईंदो आहे ऐं कुरान पाक बि इहा ई ॻाल्हि थो फरमाए त मोमिन जी जेका मता आहे हयात आहे जेका उन जी ज़िंदगीअ में वॾी उन जो जेको सरमायो आहे उहो कामिल ईमान आहे पर यादि रखजां इहो कामिल ईमान ईअं कोन ईंदो आहे इन जे लाइ मुस्तफ़ा जो इश्क़ साम्हूं हुजणु दिलि में हुजणु ज़रूरी आहे सुभान अल्लाह जोर सां सुभान अल्लाह अकल बोली जान प्यारी जान है इश्क बोला यार पर कुर्बान है
अकुल चवंदो आ त जान प्यारी आ, अकुल चवंदो आ त मूंखे पंहिंजी जान प्यारी आ, ॾोकड़ प्यारो आ, पैसो प्यारो आ, पर मुंहिंजा भाव थींदा जेको इश्क ऐं ईमान आ, वो इश्क ऐं ईमान बंदे खे चवंदो आ त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथा हीअ जान प्यारी आ, हीअ जान प्यारी काने, हीअ जान घोरी आ। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथा यूं पिण घोरे घोरिया घोरिया हीअ जहान, हू पिण घोरे घोरिया जे पिरन साड़ सात सरे जे दियो। अल्लाह जा प्यारा बना इं चवंदा त ही जेका ज़मीन वा, ही जेको जहान वा, मुंहिंजा भाव दीदा अल्लाह जे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथा कुर्बान वा। हाणे ईमान छा चवंदो आ? ईमान चवंदो आ निमाज़ पढ़, पर मुंहिंजा भाव दीदा नफ्स छा चवंदो आ? अकुल चवंदो आ त सुतो पियो हुजो। ईमान चवंदो आ आधी रात जो उथ, पंहिंजे रब ज़ुल जलाल खे राज़ी कर। अल्लाह ताला राज़ी थींदो आ, अल्लाह तबारक व तआला मेहरबानी फरमाईंदो आ। जॾहिं तूं आधी रात जो उथी करे रब ज़ुल जलाल खे रीझाईंदो आ, पोइ तोड़े जो जहान मां हलियो वञे, पर तुंहिंजा ज़िंदहबाद जा नारा लॻंदा रहंदा आहिनि। अल्लाह जा प्यारा बाना उहे पंहिंजे मज़ारनि में आस्थाननि में सुता पिया आहिनि, पर उन्हनि जा ज़िंदहबाद जा नारा लॻनि पिया। अॼु तव्हां हज़रत मखदूम साईं रहमतुल्लाह तआला अलैहि जी बारगाह में हाज़िर थिया आहियो, पर मां तव्हां खां पुछां थो, तव्हां मां कंहिं पंहिंजे अखियुनि सां हज़रत मखदूम बिलावल खे ॾिठो आहे? मां त अदा ज़ियारत कान कई आहे। मुंहिंजा भाव, उहो भाग वारो तव्हां मां हूंदो जंहिंखे इहा ज़ियारत नसीब थी हूंदी, पर मुंहिंजा भाव तोड़े ॾिठो कोन्हे, ज़ियारत कोन कई। असां मां अक्सर करे उन जी कौम मां बि न आहिनि, पर ख़ुदा जो कसम अॼु हज़रत मखदूम साहब जो अंगण भरियो पियो आहे, वॾेरनि जी ओताकनि ते कंग पिया रणनि, पर अल्लाह वारे जो आस्थानो अॼु बि आबाद लॻो पियो आहे। इहो छाजे करे? इहो ईमान जे करे। हाणे उहो कामिल ईमान कीअं थींदो आहे? दुरूद पढ़ंदड़ कयां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। जेके महबूब सां मोहब्बत कंदा उहे दुरूद पढ़ंदा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। जेको तमाम मुस्तफ़ा सां मोहब्बत करे थो हथड़ो त मथे फरमाए। महबूब सां रुगो मथा चिरी मोहब्बत वाया, अंदरां दिलों मोहब्बत आ। ॿुधाए बाबा महबूब मदीने वारा वल्लैल जे ज़ुल्फ़न वारा, सद बार बन्यामा सदको जा कामिल कुर्बन वारा। सुभान अल्लाह। सब चवरायो महबूब मदीने वारा वल्लैल जे ज़ुल्फ़न वारा, सद बार बन्यामा सदको मुंहिंजा कामिल कुर्बन वारा, सद बार बन्यामा सदको मुंहिंजा कामिल कुर्बन वारा। रात बणी कुल तोहज करे कायनात बणी, रात बणी कुल तोहज करे कायनात बणी। लौलाक जे लगबन वारा वल्लैल जे ज़ुल्फ़न वारा, सद बार वन्यामा
सदको मुझा कामिल कुर्बन वारा महबूब मदीने वारा वल्लैल जुल्फन वारा सद बार बयामा सदको मुझा कामिल कुर्बन वारा। अजो 15वीं सदी में तुझे सीने में इहो ईमान मौजूदन आ। अजो ठाठू हणी रहो आ, अजो छोलियूं हणी रहो आ। मुझा भाव दीद इहो कामिल ईमान कन जो आ। अल्लाह तबारक व तआला उन्हनि कामिलन जो ज़िक्र पाण कुरान पाक में फरमायो आ। अदा ईमान कामिल कीअं थींदो आ? अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाईंदो आ, को बि इन हदीस खे रद्द नथो करे सघे। तोड़े जो वहाबी आ, तोड़े जो शियो आ, तोड़े जो कादियानिया। इन फकीर जी क़यामत ताईं चैलेंज आ, या जेसी ताईं मु फकीर जी हयाती आ, मु फकीर जी चैलेंज आ। इन हदीस पाक जा लफ्ज़ गलत को साबित करे ॾेखारे। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो आ, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। सुभान अल्लाह सीनो ठारे करे ओ हेडा वारा बि सुभान अल्लाह चवंदा हलो। ओ हेडा वारा बि अले मूंसां कावड़ियल आहियो सुभान अल्लाह फरमाइजो। हाणे तर्जुमो ॿुधंदो हलजा। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो आ, तव्हां मां को बि कामिल मोमिन एसी ताईं नथो थी सघे। अल्लाह जा हबीब कामिल मोमिन कॾहिं थींदो? अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर को अॼुकल्ह वॾी ॾाढी छॾियो चवे थो त मां वॾो मोमिन आहियां, मां वॾो मोमिन आहियां, मां वॾो मोमिन आहियां। अल्लाह जे हबीब पाण निशानी बयान फरमाई, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि। अल्लाह जे हबीब फरमायो, ऐसी ताईं कामिल मोमिन न थी सघंदो जेसी ताईं मां मोहम्मद करीम खे कुल जहान खां वधीक प्यारो ऐं महबूब न ठाहींदो। अल्लाह जा हबीब कंहिं खां भाई पाण खां वधीक भाई। अल्लाह जे हबीब वज़ाहत फरमाई आ, मुझे मुस्तफ़ा करीम जा लफ्ज़ लफ्ज़ हर जगह ते मौजूदो आहे। अल्लाह जे हबीब फरमायो, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही, अब्बे खां व वलदिही, औलाद खां व नफ्सिही, ऐं पंहिंजे पाण खां। अल्लाह जे हबीब फरमायो, अब्बे खां, पंहिंजी औलाद खां, पंहिंजी जान खां, ऐं उन खां पोइ अल्लाह जे हबीब फरमायो, कुल खुदाई हिकड़े पासे, समूरो जहान हिकड़े पासे, पर समूरे जहान खां बि वधीक मोहब्बत करे त मां मोहम्मद करीम सां मोहब्बत करे। महबूब पाण बयान फरमाए, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही व नफ्सिही व अन्नास अजमईन। हबीब पाण था फरमाइनि त कामिल मोमिन ऐसी ताईं नाहे जेसी ताईं हर शइ खां वधीक मूंसां मोहब्बत करी। वरी मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण असांखे सेखारियो आहे। अल्लाह जो हबीब फरमाईंदो आहे, जॾहिं बि तव्हां ईमान तलब कयो त अल्लाह खां कामिल ईमान तलब कंदा कयो। हेॾा मुस्तफ़ा करीम कामिल ईमान जी निशानी पाण था बयान फरमाए। वरी उन सां गॾो गॾु हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी दुआ था सेखारनि त जॾहिं बि तलब कयो अल्लाह खां त कामिल ईमान अल्लाह तबारक व तआला खां तलब कंदा कयो। हाणे मुंहिंजा भाव अज़ीज़, इन हदीस मां, इन क़ुरान जी आयतुनि मां इहा ॻाल्हि वाज़िह आहे, चिटी आहे, निर्वार आहे त अदा जे हबीब का शइ सेखारी, हबीब कंहिं शइ जी तालीम ॾिनी त पक सां के अहिड़ा माण्हू हुया जिन मुंहिंजे महबूब जो इहो फरमान ॿुधो पिए ऐं ॿुधी असां ताईं अॻिते पुॼायूं जो अॼु असां वटि उहो फरमान पुॻो आहे। ऐं हबीब जीअं उन्हनि खे कामिल ईमान जा निशान सम्झाया त उन्हनि खे बि अल्लाह उहो कामिल ईमान अता फरमायो। जे उस्ताद वा त शागिर्द बि हूंदो, जे शागिर्द
आहे ही कोन त उस्ताद कोन लेखबो फ़कीर हक नबी पंहिंजे लेखे उस्ताद कोन थींदो जेसी ताईं उन जा शागिर्द न हुजनि। मुंहिंजा भाउ अदीद महबूब जा शागिर्द केर हा? महबूब पढ़ायो कंहिंखे, हबीब सेखारियो कंहिंखे, हबीब तालीम ॾिनी कंहिंखे, हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम दिलियूं पाक अव्वल अव्वल कंहिंजो फरमायो उहे मुंहिंजे दिलबर नबीअ जा असहाब सगोरा सोणो अबू बकर उमर उस्मान हैदर करार हुया। सुभान अल्लाह जोर सां, अञा अञा जोर सां सुभान अल्लाह। मुझे महबूब जा ये सहाबी हा जेके कामिल ईमान वारा हा, जिनके अल्लाह ताला कामिल ईमान नसीब फरमायो। ऐं मोमिन कामिल होया, मोमिन कामिल होया। तो अदा मुझा भाव अजीज वो मरहूम गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह पो इए इश्क में चरियो कोन थियो। अल्लाह जा वली आलिम सगोरा उन्हनि असहाबन सगोरन जूं ॻाल्हियूं कंदे ईअं मस्ताना कोन थिया। औलिया सगोरा ईअं मस्ताना कोन थिया। का ॻाल्हि त हुई न, उन जे करे उहे मस्ताना थिया। पोइ तॾहिं झरन झंगन में सुन्नत जमायत वारा आलिम सगोरा बुज़ुर्ग सगोरा पंहिंजी ज़ुबान में हर को पंहिंजी पंहिंजी ॿोलीअ में पंहिंजे लहजे में चवंदो आयो। ऐं मरहूम गुलाम नबी मैसर बि ॻाल्हि ॾाढी भली फरमाई आहे। उहा ॻाल्हि दिलि चवे थी त तोखे ॿुधाए छॾियां, जेको चवे थो त ॿुधायां उहो हक़ चार यार चवंदो हले। हो लगी तुझे तार जन के मन कबत असहाबन जी न पड़े यार मुझो सीनो को ठरदो। ओ लगी तार जन के आयो सफले यार हुई एकड़ी जोले खा हैरान सफले यार होगी एकड़ी जोले खा हैरान पर मदनी मुल्क चरियो, मदनी मुल्क चरियो अल्लाह कभी मस्ताना लगी तुझे तार जन के दुनिया में उहे दीवाना असहाबी अशहदु अन मथे हो जाए असहाबी पहलो नंबर प्यार में परवाना लगी तुझे तार जन के जंजी तारीफ कुरान पान फरमाईंदो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में पान तारीफ फरमाई आहे। अदा तारीफ इन जे करे कभी आया ड्रिजो हूंदो आया लालच हूंदी आया चापलूसी हूंदी आहे। अल्लाह ताला चापलूसी खां पाक हुआ, अल्लाह तबारक व तआला ड्रिज खां पाक हुआ, अल्लाह तबारक व तआला कंहिंजी हेठाई करण खां पाक हुआ, अल्लाह तबारक व तआला लालच खां पाक हुआ। पर उन जे बावजूद अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मजीद में मुझे दिल पर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे समूरन सहाबन जी तारीफ फरमाई आ। ओ अबू बकर सिद्दीक जे अलिफ खां वठी करे मौला अली मुश्किल कुशा जे इस्म अली जी ये तई मुझे दिल पर नबी जा सब सहाबी जन्नती ऐं शान वारा। हजरत अब्दुल लतीफ बेटा ये तॾहिं त फरमायो चए थो केचा आयो काफिलो उज जो साथणी सरवाणा वार वठे बागो कया पवा हूंद पलाण पोइ जहिड़ो पुनल पाड़ तहिड़ी सिता साथ जी जोड़े जोड़ जहान जी उजदे पाण कई परवार हामी हादी हाशमी सरदार सरदार सुहे सहाबन सुहे सहाबन सुहे सहाबन ओ सुहे सहाबन सच में मंझ मस्जिद मणियादार कोई चारई चंगा चौधार वाहे गांदा हो कसी
बिट जे घोट अब्दुल लतीफ सोने रहमतुल्लाह तआला अलैह इन तारीफ को न फरमाईया हजरत रोजे धनी रबर रहमतुल्लाह तआला अलैह इन तारीफ को न फरमाईया हजरत मखदूम सरवर नूह इन तारीफ को न फरमाई हजरत लकी शाह सदर वारे जवान हजरत शाह सदर नेक नजर रहमतुल्लाह अलैह इन तारीफ को न फरमाईया ओ पीर मिठे साईं हजरत ख्वाजा अब्दुल गफ्फार रहमतुल्लाह तआला अलैह उन नबी इन तारीफ को न फरमाईया अदा मुल्तान वारे जवान हजरत सोने गौस बहावल हक इन तारीफ को न फरमाई हजरत शेरे मुस्तफा हजरत सोनो मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह तआला अलैह उन इन तारीफ को न पे फरमाई हजरत मौलाना अमीनुद्दीन खलीली रहमतुल्लाह अलैह इन तारीफ को न पे फरमाई उन लाहौर वारे जवान हजरत अमीरुल मुजाहिदीन मुझे उस्ताद हजरत खातिम हुसैन रिजवी रहमतुल्लाह अलैह इन तारीफ को न पे फरमाई मुझा भावदी दकात शय हुई जो डिठों पे त जॾहिं रब पाण पियो हुननि खे कोडाए त असां छो न इन में बहरो वठूं हिस्सो वठूं अल्लाह पियो कोडाए अल्लाह पियो तारीफ फरमाए अल्लाह पियो कुरान जो आयतूं नाज़िल फरमाए अदा मां त लालच में अचा मौलवी साहब जी तारीफ कया अदा मां त ड्रिया कई पुलिस वारे खां पुलिस वारे जी तारीफ कया पर मुंजा भाव अल्लाह खौफ खां पाक अल्लाह लालच खां पाक अल्लाह चापलूसी खां पाक मुंजा भाव दीद अल्लाह ताला मुझे दिल पर हबीब जे सहाबन जी तारीफ फरमाए पर यार सब सहाबी सुहना सब भलारा सब सुहारा सब शान वारा सब मकाम वारा मां कहते गलाए कहते गलाया पर यार शादी जहजी सेहरा बि उन जा हवा गाल ठंदी तॾहिं न परण जे मौली साहब साईं मोहम्मद इब्राहिम साहब ऐं तव्हां चयोसीं जीए साईं हक़ नबी तव्हां चवंदा यार कमु कोन ठहियो मिड़ई साईं खां ॾोकड़ जो को आसरो अथनि जॾहिं घोट छॾे करे साईं मिड़ई ॼानी आहे ॼानीअ जी था तारीफ़ कनि मुंहिंजा भाउ अज़ीज़ सुहिणो सिद्दीक़ आहे सोनो उस्मान उस्माना सोनो हैदर करार मौला अली मुश्किल कुशा मौला अली मुश्किल कुशावा सोनो इमाम हसना सोनो हुसैन हुसैना मुझे महबूब जा सब सहाबी वडे शान वारा वडे मकाम वारा पर वाह उमर फारूक तॾहिं बि तोखां शैतान भजंदो हो अॼु बि तुंहिंजे नाले तां शैतान ट्रहे पए मुझा भाव जे मुझे महबूब जे इन सहाबन सगोर मां चवंदो आहियां त मुझा भाव अज़ीज़ जेकॾहिं अल्लाह ताला हयातियूं हज़ार ॾे हयाती त हिकु ये हज़ार हयातूं अल्लाह ताला अता फरमाए न ये हज़ारे हयातियूं असां दिल पर हबीब जे असहाबन जी तारीफ़ कंदा वरतो मां सम्झां थो त हक़ अदा न करे सघंदासीं हबीब जे यारन जो एॾो शान आहे इं आहे न वो एतिरो त चई सघूं था मोहजा मोहम्मद पीर खे सारे दे सलाम सारे दे सलाम ओ अदा पैगाम मोहजा मोहम्मद रखे सारे दे सलाम मोहजा मोहम्मद रखे सारे दे सलाम सच्चो यार सिद्दीक़ ओ रफीक सच्चो यार सिद्दीक़ ओ रफीक तैसा देख सिद्दीक़ इमाम के मुझा सारे दे सलाम सारे दे सलाम ओ अदा पैगाम मोहजा मोहम्मद पीर खे सारे दे सलाम सच्चो यारो उमर
कुफर सुभान अल्लाह सच्चो यारो उमर ओ जय कंबायो कुफर आदिल उमर इमाम के मुझा सारे दे सलाम सारे दे सलाम ओ बाधी अदा पैगाम मुझा मोहम्मद में रखे सारे दे सलाम। अब मदीने कंहिंखे हलणो आहे अॼु मखदूम बिलावल दे तवज्जो करे दिल में चओ त मूंखे हलणो आहे वरी उते रहणो आहे चओ हलणो आहे त उते वो मासा चवराए मोजा मोहम्मद मीर के तमा चो सारे दे सलाम मोजा मोहम्मद मीर के सारे दे सलाम सारे दे सलाम ओ अदा पैगाम मोजा मोहम्मद मीर के सारे दे सलाम सच्चो यारो उस्मान सुभान अल्लाह थक जी पिया होता बाबा थकल हो तभी सुभान अल्लाह चो ना हो थकल तभी चो सुभान अल्लाह साईं मुखे टाइम जाम दई छडियो घड़ी पे बंदराई दे घड़ी पे तुंजी टाइम पुछो जो अंगण सुने बिलावल जो अज बुधाए मुस्तफा जे यारन जो शान चो सच्चो यारो उस्मान ओ चाहे जमाओ कयो हो कुरान सच्चो यारो उस्मान ओ चाहे जमाओ कयो हो कुरान उन सोने आदिल उस्मान के मुझा सारे दे सलाम सारे दे सलाम ओ बाधी अदा पैगाम मुझा मोहम्मद मीर के सारे दे सलाम। अब घना यार थिया हलायो पोता ट्रिन ते बिरे करण वारा हो या चैन के मनीदा हो ऐं रुगो चैन के कोन मनीदा हो असां सभिनी के या है ना वो अच त वरी हैदर करार जो जिक्र सुन्नी छले तो वो खोटो आ वो सुन्नी थी कोन तो सही चौथो यारो हैदर सुभान अल्लाह चौथो या आए सुन्नी चवण वारो न चौथो नंबर आली छो चौथो यारो हैदर ओ जहे फतह कयो हो खैबर चौथो यारो हैदर ओ जहे फतह कयो हो खैबर तह आदिल साहिद इमाम के मुझा सारे देज सलाम सारे देज सलाम ओ बाधी अदा पैगाम मुझा मोहम्मद मीर के सारे देज सलाम। हाणे मां सोने उमर ते ॻाल्हाईंदुसि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह यादा माफ कजो मां ज़ोरी तकी रखो न कंदुसि जेको ॿुधणु चाहे सो चवे सुभान अल्लाह
ता जो मेज़बान बि चयो आहे साईं के माण्हू बि पाण बि बरोच फ़क़ीर आहे हाणे चयो अथई त लॻे थो पंहिंजो टाइम अलाए वधाईंदो अलाए खुटाईंदो मां त अॼु लॻे ई कोन थो त मूंखे त मां को दादू जे ओसे पासे आयो आहियां हेड़ी त माशाअल्लाह थदड़ी हीर असां वारे मुल्क में बि कान्हे काज़ी बुरहान साहब ते मां हाज़िर थियोसि मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह काज़ी बुरहान साहब ते ॾाढी गर्मी अॼु मां दादू टुपियुसि दादू टुपी खिड़की जो खोलियमि गाॾी जी हथ ॿाहिरि कया त मां चयो ॾिसां माशाअल्लाह मां चयो लॻे थो त पोएं भेरे वारी गर्मी वारी कसर अॼु मखदूम साहब थधि में असांखे ॾियारींदो वो अल्लाह जो प्यारो बानो आहे वली आहे अल्लाह जो प्यारो बानो आहे रब जो निज़ाम आहे हिकिड़ो मौसम हूंदा पर यार अॼु त अहिड़ी थदड़ी हीर थी हले जेकर चए थो तकीर खुटाए हिते हंधड़ो लॻाए सुम्ही रहे पर हाणे सुम्हणो न आहे जागणो अब ईअं न जागण खां सवाइ कमु न आहे जेको माण्हू सुम्हंदो न सुन्नी हींअर सुतल आहे माफ़ कजो हिकु सीन सुन्नीअ जो ॿियो सीन सिंधीअ जो वरी सुस्त में बि सीन टे सीन अची गॾिया आहिनि ऐं सुन्नियुनि खे मां ॾिसां पियो त सुन्नी सुस्त थी पिया आहिनि ऐं ॻाल्हाइनि केरु था सुन्नियुनि जे ख़िलाफ़ ओ विक्टोरी वहाबी जिन खे मलका विक्टोरिया लक़ब ॾिनो हो त तव्हां जेके हो सो वहाबी हो माण्हू तव्हांजो नालो वठी करे तव्हांखे चेड़ाइनि था मां थी तव्हांखे परवानो जारी कयां हाणे अॼु खां पोइ तव्हां अहले हदीस सॾाइजो ओ सुन्नी थोरो गौर त कर जंहिंखे लक़ब ई अंग्रेज़ ॾिनो जंहिंखे पालियो ई अंग्रेज़ जंहिंखे पैदा ई अंग्रेज़ कयो वो ज़ुबान खोले करे अल्लाह जे कामिल वली सुल्तानुल औलिया ख्वाजा मोहम्मद ज़मान लुवारी वारे जे ख़िलाफ़ ॻाल्हाए तॾहिं त मां सुन्नीअ खे सुतल थो सम्झां न अबा सुन्नी जेको आहे न रुगो पंहिंजे पीर तां घोर कोन वेंदो आहे अल्लाह जे हर वलीअ जे मथां घोर वेंदो हाँ जेकॾहिं कंहिंजे दिलि में ईअं आहे त रुगो पंहिंजे पीर जे मथां घोर वेंदो ऐं ॿियनि अल्लाह जे प्यारनि बाननि तां घोर न वेंदो इन जो मतिलबु आहे त उन माण्हूअ अक़ीदो अहले सुन्नत जो कोन सम्झो आहे अल्हम्दुलिल्लाह असां रोज़े धणीअ जो बि दिफ़ा ईअं कंदासीं हज़रत सोणे पीर मिठे जो बि दिफ़ा ईअं ई कंदासीं अमीरुल मुजाहिदीन जो दिफ़ा बि ईअं ई कंदासीं कलंदर जो दिफ़ा बि ईअं ई कंदासीं भिट जे घोट अब्दुल लतीफ़ जो दिफ़ा बि ईअं ई कंदासीं हज़रत सोने गौसल आलमीन जो दिफ़ा भी ईअं ई कंदासीं महबूब सुहानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी जो दिफ़ा भी ईअं ई कंदासीं हज़रत मखदूम बिलावल सोने जो दिफ़ा भी ईअं ई कंदासीं जीअं इन्हनि जो दिफ़ा कयूं था इंशाअल्लाह असां सुल्तानुल औलिया ख्वाजा मोहम्मद ज़मान जी इज़्ज़त जो दिफ़ा भी इंशाअल्लाह कंदा रहंदासीं अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह माफ़ कजो मुंहिंजा भाव अज़ीज़ मां इहा ॻाल्हि ॼाणी वाणी कई आहे इन जे करे त तव्हां वाकई सुतल आहियो वाकई सुम्ही रहिया हो तव्हांखे इन्हनि शयुनि वकोड़े छॾियो आहे माज़रत सां ॻाल्हि सिधी करण जी मूं में आदत आहे ऐं उहा ॻाल्हि तव्हांखे अर्ज़ु करे असां में इहो सोच पैदा थी पई आहे मुंहिंजो शागिर्द चवे थो अदा ख़ैर आहे अहले सुन्नत जे फिलाणे आलिम ते ॻाल्हायो अथई न मुंहिंजे उस्ताद ते त कोन ॻाल्हायो अथई न ख़ैर आहे साईं हक़ नबी ते जॾहिं ॻाल्हाईंदो त मां ॻाल्हाईंदुसि ऐं मुंहिंजे पीर ते त कोन ॻाल्हायो आहे न फिलाणे इन करे ख़ैर मां बि चुप वेठो आहियां मुंहिंजा भाव अदीद इहा सोच ख़राब अथव इहा सोच ख़राब अथव इहा सोच नुक़सानकार अथव मुंहिंजो कमु मां अॼु तव्हांखे चई छॾियां अॼु हिते हथ मथे करे ऐलान कर त इंशा अल्लाह असां वलीयनि जे शान ऐं मक़ाम जी हिफ़ाज़त कंदा रहंदासीं सुनियो इंशा अल्लाह मक़ाम औलिया जी हिफ़ाज़त कंदव इंशाअल्लाह ये विक्टोरी वहाबी मलका विक्टोरिया का जिन जो दीन शुरू थियो आहे उन्हनि खे असां अल्लाह जे वलियनि ते ॻाल्हाइण कोन ॾींदासीं मुंहिंजा भाउ अज़ीज़ उमर फारूक जी सीरत बि इहा ई सेखारे थी त जेको मुस्तफ़ा जो ग़ुलाम आहे उहो मुजाहिद हूंदो आहे पढ़ दुरूद ॿुधाए सल्लल्लाहु अलैहि या
रसूल अल्लाह सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। मुझे महबूब जा सब सहाबी हबीब जा मुरीद छा गलायो गलायो आई मुझे महबूब जा जेके साहबी इन सभिनीनि खे निस्बत हासिल आहे निस्बत छा हासिल आहे गलाइजो गलाइजो। काज़ी साहब ते मां इहा ॻाल्हि कई पर उते वारनि खे तॾहिं बि चयो हूंद इहा ॻाल्हि हली मां तव्हांखे मखदूम साहब जे अंगण में ॿुधाईंदुसि इंशाअल्लाह। अॼु उहा तव्हां सां हिते पूरी कयां उत ॿुधाई हम कुझु पूरी कई हम पर अॼु बाक़ी पूरी कयां। निस्बत आहे छा बिन शइन जे विच ते ओ जेको तअल्लुक़ हूंदो आ उनखे निस्बत चइबो आ निस्बत। मिसाल एक शय माइक बी शय मशीन एक शय माइक बी शय मशीन इन्हनि ॿिन्ही खे विच में जोड़ण वारी जेका शय आ ओ ही तार वा तार इन मशीन जे विच ते ऐं हिन माइक जे विच ते निस्बत ही वा। मुंहिंजा भाव दीद तुंहिंजे विच ते तोड़े जो वॻण तुंहिंजी ज़ात आ तोड़े जो शर तुंहिंजी ज़ात आ तोड़े जो पभर तुंहिंजी ज़ात आ तोड़े जो सियाल तुंहिंजी ज़ात आ तोड़े जो शर फ़कीर तुंहिंजी ज़ात आ तोड़े जो संजराणी तुंहिंजी ज़ात आ तोड़े जो सूमरो तुंहिंजी ज़ात आ तोड़े जो चांडियो तुंहिंजी ज़ात आ तोड़े जो जमाली तुंहिंजी ज़ात आ। पर मुंहिंजा भाव दीद ज़ात जेका बि हुजे राणे वटां रात ओ मूंखे नौ नियापो आयो लधा ओ लतीफ़ चवे दातर वटां दात हाणे कोन पुछन था ज़ात जेके आया से अघी वया। तोड़े जो चांडियो हाँ तोड़े जो शर्र हाँ तोड़े जो सियाल हाँ तोड़े जो पमर जेका भी तुझी ज़ात वा एक पासे तू हाँ ऐं बे पासे आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुझे विच ते जेका निस्बत वा वा निस्बत अहिड़ी आ जेका जेरो आ तभी कायम आ कब्र में आ तभी कायम आ महशर जे मैदान में आ तभी कायम आ वा केड़ी निस्बत वा निस्बत वा ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अहले सुन्नत जे आलिमन जी या फतवा वा शेखुल इस्लाम मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी फरमाइंदो आ या ईमान वारी निस्बत एडी पावरफुल वा जेकॾहिं मोमिन जेरो आ तभी मोमिन वा निस्बत पाण न टोड़े टुटंदस कान पर जेकॾहिं मरी वञे साह वारो धागो तोड़े जो टुटी वञेसि पर कब्र में आ इन कब्र में भी इहा कलमे वारी निस्बत कान टुटंदी आ त महशर जे मैदान में भी कॾहिं कान टुटंदी। तव्हां चवंदो त मौलवी सगोरनि खे अजायो शौक़ु हूंदो आहे ऐं मौलवी साहब मिड़ई नुक़्ता हणंदा आहिनि असां खां सुभान अल्लाह चवराइण जे लाइ गुफ़्तगू पिया मिड़ई कंदा आहिनि। अदा मौलवी साहब इन निस्बत जो को हवालो अथई हा अदा हवालो आहे साईं को दलील अथई हा बा दलील आहे साईं को सबूत अथई हा से सबूत आहे सुना कासा के गाल तू सबूत जी दीदे अल्हम्दुलिल्लाह हथियार त मां खणा कोन हथियार जी जरूरत काने फकीर माण्हू है गारड त खणा कोन पगार केरो भरींदो फकीर माण्हू गाल कया सिधी काडो भरींदुस खर्चा लहराया तो दंबूक वारो गॾु बीठो हुजे त मूंखे पाण पियो ड्रिॼ थिए दंबूक खां सम्झो था पर मुंहिंजा भाउ अज़ीज़ मां फ़क़ीर वटि हथियार ही आहे अॼु बि हथियार ही आहे सुभाणे बि हथियार ही आहे अल्हम्दुलिल्लाह यादि आहे ॻाल्हि हाणे तव्हांखे वहम विधा आहिनि माण्हुनि पोइ वहमनि जे करे तव्हां चवंदव साईं किताब बि हुजे सबूत बि हुजे सबूत बि हुजे हाले सुन्नत जा आलिम सगोरा मां त आलिम न आहियां बिना सबूत जे ॻाल्हि कोन कंदा पढ़ंदो हल सलात तोखे मां मुस्तफ़ा जी बारगाह में वठी हलां अब हबीब ॾे हल हबीब ॾे हलंदे जेको हलंदो सोच वे सुभाणे
अज भी आधी रात जो मुखे सुहणो सरवर याद पियो निंड नीणन जी फिटी वई हो तो हर हर याद पियो इश्क मारण मारिया मुत मग मदीन जा सारिया मुत मग मदीन जा सारिया इश्क मारण मारिया मुत मग मदीन जा सारिया मुत मग मदीन जा सारिया घोड़ा घड़ियों की घारिया घोड़ा घड़ियों घारिया जंहिंखे रात रहबर याद पियो निंड नीणन जी फिटी वई हो तो हर हर याद पियो अज भेया धीअ रात जो मुखे सुहणो सरवर याद पियो निंड नीणन जी फिटी वई हो तो हर हर याद पियो ही मुझे हथ में बुखारी शरीफ वा बुखारी शरीफ घणन मानुन जे हथ में हुंदी आ पर बगैर इश्क नबी के जो पढ़ते हैं बुखारी आता है बुखार उनको पर आती नहीं बुखारी जेके रसूल पाक जे इश्क खां सवा बुखारी पढ़ंदा उन्हनि खे बुखार टीहड़ तप वठंदो पर उन्हनि खे सही बुखारी समझ में कान ईंदी अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हदीस पाक वा हिन में मुख्तलिफ बाब ठहियल आहिनि बाब आलिम सगोरा उन्हनि खे पंहिंजी ज़ुबान में किताब चवंदा आहिनि ये जेका सही बुखारी शरीफ वा इन बुखारी शरीफ में मुख्तलिफ किताब है इन में किताबुल मनाकिब वा किताबुल अंबिया वा इन में किताब तौहीद वा इन में किताबुल ईमान वा इन में किताबुल इल्म वा इन में किताबुल जिहाद वा इन में किताबुल मगाज़िया हिकड़ो इन मंझ किताब वा उन किताब जो नालो वा यानी बाब वा तमाम उन खे बाब समझो न त तहां चवंदव किताब जे अंदर वरी ॿियो किताब कीअं वा या आलिमन जी ज़ुबान वा हिन जे अंदर बाब वा ओ बाब जो नालो वा किताब अहादीसुल अंबिया यानी नबिन जूं हदीसूं उन में मुंहिंजे महबूब जो तबूक खां मोटण वारो वाक़ियो लिखियो पियो आहे सब जो सुभान अल्लाह हदीस पाक वा उन हदीस पाक जो रावी हजरत सैयदना अब्दुल्ला इब्ने उमर रदियल्लाहु तआला अन्हु वा ओ उन उमर साईं सोने रदियल्लाहु तआला अन्हु जो बचड़ो आ जेको उमर साईं रदियल्लाहु तआला अन्हु अजो की रात में शहीद थियो आ ऐ परी मुहर्रम ते दफन थियो आ मदीने पाक में मौजा भाव अजीज मुझे महबूब जी मुराद हजरत सैयदना उमर उन जो बचड़ो हजरत सैयदना अब्दुल्ला इब्ने उमर रदियल्लाहु तआला अन्हु फरमाइंदो अन्न रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लम्मा नज़ल अल हिज्र फी ग़ज़वत तबूक अमरहुम अल्ला यशरबू मिन बिरहा वला यस्तक़ू मिनहा फक़ालू क़द अजन्ना मिनहा वस्तक़ैना फअमरहुम अन यतरहू ज़ालिकल अजीन व युहरिकू ज़ालिकल मा सुभान अल्लाह जो तर्जुमो बुधाइंदो मां सीनो ठारे चो सुभान अल्लाह अल्लाह जो हबीब तबूक वारी लड़ाई खां मोटिया बुखारी पढ़न था पर बुखारी में ये हदीसों को न था बुधाए हबीब अकरम जेड़ी मल उतां खां मोटिया हजारन जे तादाद में सहाबी मुझे महबूब सां गॾु होया हबीब अकरम सहाबिन के इजाजत दिनी त अगते वञो मुझे दिल पर हबीब जा सहाबी अगते रवाना थिया सवन जे तादाद में कोन हा हजारन में उन्हनि जो अंगवा अगते पहुता इलाके जो नालो हिज्र वा हिज्र हे
हे हा जंहिंखे चइबो आहे उन हिजर वारे इलाइके में सहाबी सगोरा पहुता अदा पंधवा बहटर मुनिया हुया पाण पाणीअ जी ज़रूरत वा मुंहिंजे महबूब जे सहाबन उते हिकिड़ो खूह हुयो उन खूह मां वहटन खे बि पाणी पीआरियो पंहिंजे लाइ बि पाणी भरियो ऐं बाक़ी पाणी भरे करे उन्हनि सां अटो गॾु हो उन अटे खे बि सहाबिन सगोरन उन पाणीअ मां ॻोथो माना लश्कर वञे पियो अब समझो था ॻाल्हि हले कोन था समझो तवज्जो ॾेई इहा ॻाल्हि ॿुधजो लश्कर खे महबूब मोकिलियो अॻे वञो था इजाज़त ॾिनी हबीब अॻे जेॾी महिल पहुता त पाणी लधुनि त भरियो पाण पीतऊं वटरनि खे पीआरियूं अटो ॻोथऊं पोयां मुंहिंजो महबूब अची पहुता सुभान अल्लाह तवज्जो सां जेको ॿुधंदो सम्झ में ईंदसि कम ईंदसि अल्लाह जे हबीब पुछो ही अटो किथां ॻोथो अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ओ हिन खूह मां महबूब फरमायो ॿियो छा कयो अर्ज़ कयो या रसूल अल्लाह पाणी भरियो से पाण सां गॾु खयोसूं पाण करीमन फरमायो ॿियो छा कयो अर्ज़ कयो या रसूल अल्लाह पीतोसीं हाणे महबूब फरमायो पीतो वो छुटो बाक़ी जेको तव्हां अटो ॻोथो आहे महबूब फरमायो अटो उछलियो हदीस मुझे सामू मां तव्हांजे साम्हूं पढ़ी आहे मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको हबीब फरमाईंदो आहे जेकॾहिं तव्हां दरियाह जे किनारे ते आहियो त उन दरियाह जे किनारे ते वुज़ू कजो त ख़्याल सां कजो मतां पाणीअ खे ज़ाया कयो अथव ओ हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़ारनि माण्हुनि सां पाणी साणो आहे अल्लाह जे हबीब फरमायो आहे त पाणीअ खे उछलियो जेको अटो ॻोथल अथव इन ॻोथल अटे खे मुझे महबूब फरमायो उछलायो वो शरीयत इसराफ खां झलींदी आहे पर अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खां पाणी हारायो आहे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अटो उछलायो आहे हबीब फरमायो हलो मुझे महबूब जा सहाबी हुया मुझा भाव अजीज लहाबी कोन हुया हबीब जा सहाबी हुया पुछूं बि कोन अॻिते हलिया हिकिड़ो खूह नज़र आयो अल्लाह जे हबीब फरमायो हाणे इतां खां पाणी बि भरियो ऐं इतां खां अटो बि ॻोहियो पाण ठव सां पियो बि सही हाणे सहाबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे त फरलांग पंधु बि कोन्हे अल्लाह जा हबीब खूह हुते बि हुयो अल्लाह जा हबीब खूह हिते बि आहे अल्लाह जा हबीब देह बि कान मटी आहे सम्झण लाइ सम्झो त या रसूल अल्लाह तालको बि कोन मटियो आहे अल्लाह जा हबीब तपो बि कोन मटियो आहे हुत अमा फरमायो त पानी न पियो इलाइको हिजर जो साॻो आहे हिते पिया फरमायो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राज़ सम्झ में कोन आयो अल्लाह जे हबीब ऐलान फरमायो असुल में हू खूह उन्हनि माण्हुनि जो हुयो जिन हज़रत सोने सालिह अलैहिस्सलाम जी ॾाचीअ खे कुठो हुयो ऐं ही बरकत वारो उहो खूह आहे जिथां मुंहिंजे भाव सालिह जी ॾाची अची करे पाणी पीअंदी ही खूह बरकत वारो अल्लाह जे हबीब पाण फरमायो ओ हू खूह केड़ो आ हू खूह आ उन्हनि ज़ालिमन जो खूह आ उन खूह जी निस्बत उन्हनि माण्हुनि सां वा जेके ज़ालिम हुया लिहाज़ा इतां पाणी ज़ालिमन वारी निस्बत वारो न पीवो पर ओ हिन खूह मां पाणी पियो छो त हिन खूह जी निस्बत अल्लाह जे प्यारे नबी सालिह जो त वॾो शान आ समझ जा हदीस पाक जा लफ़्ज़ रुगो कन्नन तां शां कंदो लफ़्ज़ न हलियो वञे उन जो मतलब भी समझो मुझा भाव हबीब बुखारी में ई अगते भी हदीस में फरमायो पर इन हदीस में हबीब ई को न फरमायो त हिन जगह ता सोनो सालिह पाण पानी पियंदो न हबीब फरमायो त हिन जगह ता मुझे भाव सोने सालिह वारी ॾाची पानी पियंदी बरकत वारो खूह
इनमा साबित छा थियो साबित थियो त पानी सागो खूह सागा गोठ सागा जमीन सागी इलाइका सागा पर उन सागी शइ जी निस्बत हिक जी थी वई बुछड़न दे त खराब आ ऐं वरी हिक जी निस्बत थी वई अल्लाह जे प्यारन दे त वरी उन में बरकत पैदा थी पई मुझा भाव इन जो मतलब आ त जेका निस्बत वा उहा निस्बत वडे कम वारी शय आ जेकॾहिं डाचीअ जी निस्बत हाणे ॻाल्हि खे खुटायां जेकॾहिं डाचीअ जी निस्बत कम अचे थी त ओ सोने मखदूम साईं ते अचण वारा सच ॿुधाए त अल्लाह जे वलीअ जी निस्बत कम ईंदी या कान ईंदी फैसलो कर हथ मथे करे ॿुधाए जो कम ईंदी चओ चओ अल्लाह जे वलीअ जी निस्बत कम चो अल्लाह जे वलीअ जी निस्बत कम हाणे मां तोखां पुछां थो हा डाचीअ जी निस्बत बि कम अचे अल्लाह जे वलीअ जी निस्बत बि कम अचे ॾे ख़बर त सुहिणे उमर खे जेका निस्बत ॿिन्ही जहाननि जे सरदार जी हासिल आहे उहा कम ईंदी या कान ईंदी चओ चओ कम ईंदी चओ चओ कम कहिड़ो उमर कन दे तू सुन शान हजरत उमर बकरी को चरवाया रले नहर अञा ताईं कबर विच पे कंब दे गबर अदुल देख नौ शेर हैरान है फखुर कुल रसूलांदा वडा शान है अरब ते अजम दा ओ सुल्तान है फखुर कुल रसूलांदा वडा शान है हाणे मुझे महबूब जा सब सहाबी हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मुरीद गाल इते खुटाई हम सब चौ छाइन चौ मुरीद चौ चौ छाइन स्टेज वारन ठीको कयो आ त चाहे पींदासे साईं जे सामो बाकी गालाइंदासे मोबाइल में इस्तेमाल कंदासे साईं मोहम्मद इब्राहिम को सवा उन जी मजबूरी आ इंतजाम पियो संभाले हां चाहे बि पी बि मोबाइल ते बि खेर बो गालाए बो न छो तो हे गालाइंदा असां छो गालायो अब गालायो न मुझे महबूब जा सब सहाबी चो मुरीद चो 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 सब सहाबी गालायो बा जोर जोर कोने तकीर हथ पटिया वधो गालायो गालायो हां बा सब सहाबी हाणे मां नाला खणंदो वञा ता चवंदा वञो मुरीद अबू बकर सोनो उस्मान सोनो हैदर करार सोनो इमाम हसन सोनो इमाम हुसैन सोनो सैयदना तलहा सोनो सैयदना सईद सोनो अबू सुफियान सोनो सैयदना अमीर मुआविया मुंजा भाव सोनो हजरत सैयदना अब्दुर्रहमान बिन औफ हजरत सोनो सैयदना अबू उबैदा अबू बकर मुरीद हजरत उस्मान मुरीद हजरत हैदर करार मुरीद परवाह उमर तू वरी मुस्तफा करीम जी मुराद वा मुराद मुझे महबूब जो हर फरमान मोजज़ो आ बुखारी शरीफ में हदीस पाक मौजूद आ अल्लाह अल्लाह जदे निस्बत कई शे के महबूब सा हासिला अदा ये त सहाबी हा सहाबिया अज तमा तो के थोड़ी मुख्तसर अर्ज करे व냐 विच ते गाल याद अची वया अबू दाऊद शरीफ में हदीस मौजूद आ ओ मुल्ला कन खोले बुधो ओ महबूब जी निस्बत जा मुनकिर कन खोले बुधो तो हदीस अले स्कूल जे पुछा वे ही पढ़ी अले मदरसे जे वे पढ़ी मुखे खबर काने पर तो अले किथे पढ़ी आ अबू दाऊद शरीफ में हदीस मौजूद आ अज मां पढ़ी त खुदा जो कसम ई समझो त मुजी दिल चयो त जेकर सिज तकड़ो लहे टाइम तकड़ो थे मां मखदूम साहब जे अंगण में वन्या मता मुखा हदीस विसरी वने सुनन के वनी हदीस बुधाया मां मुतालो पे कयो जेड़ी मल मुझे या नजर मां गुजरी त मुके भव थी पियो भव छा जो पियो खुशी में शौक में थींदो आ शौक में भव थी पियो त यार पढ़ूं था घणा किताब माशाअल्लाह ओ ये बगाल ज़हन में आ ये मता विसरी वने वा केड़ी त अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जदे हज फरमायो सुभान अल्लाह अब हलबो हज ते
इन सुभान अल्लाह ते दादू भी कोन ट्रिपंदव हलबो न हज ते इंशाअल्लाह ताला मन थो चाहिया त मूं वटि सोन चांदी ज़रो हुजे थो घुरा मिठड़ा त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे तूं घुरा मिठड़ा त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़वा तुंहिंजो हिकु मौलूद मिठड़ा मुंहिंजे लाइ करोड़ आवाज़ लाइ करोड़ वो हथ मथे करे चए सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़वा तुंहिंजो हिकु मौलूद मिठड़ा मुंहिंजे लाइ करोड़ गंज ॿिया काॾे कबा है गंज ॿिया काॾे कबा जे तो जड़ो गो हर मिले तो घुरा मिठड़ा त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे सभु चइजो मान थो चाहियां मूं वटि सोन चांदी ज़र हुजे तो घुरा मिठड़ा त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे हाणे ॻाल्हियूं ईंदियूं थियूं वञनि टाइम ड्रिगो थी वेंदो मूंखे ॻाल्हि खुटाइणी आहे अल्लाह जे हबीब हज फरमायो हज कबो आहे हज में वरी कुर्बानी कबी आहे हाजिन खे ख़बर आहे हिते बि कबी आहे उते बि कबी आहे हाजी शुक्राने जी कुर्बानी कंदा अल्लाह 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 जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पाण हुकुम फरमायो त कुर्बानीअ जा जानवर आणियो हदीस पाक जा लफ़्ज़ हन पंज वहट हुया पंज जानवर हुया वॾा या छह जानवर हुया अच त मां तोखे अबू दाऊद शरीफ जा लफ़्ज़ ॾेखारिया जेॾी महिल महबूब जे साम्हूं उहे जानवर आंदऊं फतफिकन यज़दलिफन इलैहि मुंहिंजो महबूब छुरी झलियो बीठो आहे त उहे उठ टप ॾींदा खिलंदा कुॾंदा ख़ुशियूं कंदा मुंहिंजे महबूब जे आॾो लेटंदा पिया वञनि लेटंदा जान प्यारी होंदी आ इंसान ड्रिजंदो आ जानवर भी ड्रिजंदो आ हर एक के छुरी खां ड्रिजो थींदो आ पर हदीस पाक जा लफ्ज़ हन मुझे महबूब छुरी जणी मल हथ में खई मां चवा थो त उठन जी जुबान भी इया पई चवे हिय अदा मुजा भाव दी ज़ाहिर में मौत वा पर हकीकत में इयो मौत कोने अज मुस्तफा करीम जे हथन सा असा पान जिंदगी हासिल करे रहा आयो मुजा भाव दी बुखारी शरीफ का अलावा अबू दाऊद जा ये लफ्ज़ फतफकना यज़दना यज़दना इलैहि फतफकना यज़दलिफना इलैहि मां सौली सिंधी में जे कदे चवां त मुखे चवण दियो हजरत मखदूम सोने बिलावल रहमतुल्लाह अलैहि जे अंगण में चवण दियो त ॼणो उठ कुॾंदा नचंदा झुमरियूं पाईंदा हबीब जे कदमनि में पंहिंजो सिर रखंदा पंहिंजो सिर कुर्बान कंदा पिया वञनि उठन के भी खबर वा कंहिंजे हथां थियो कुर्बान थियो उठन के भी खबर वा जानवरन के भी खबर वा उन दिलबर नबी के उठन सुनियातो जानवरन सुनियातो त मोजा भाव दी त मोजो महबूब वेठा हन हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी कचहरिया ऐं मुस्तफा करीम जा 38 या 39 ॼणा साथी बणिया हाणे हबीब जो वेठे वेठे रहमत वारो दरिया जोश में अची सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरे आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया पड़ गई जिस पर नजर बंदे से मौला कर दिया हबीब जी जे मथा नजर पइजी वञे हाणे अल्लाह जे हबीब जो रहमत वारो दरिया जोश में अचियो केॾी महिल ही साहबी आयो केॾी महिल ही आयो केॾी महिल हू आयो छा पिया चवनि अर्ज़ पिया कनि या रसूल अल्लाह ॾाढा ज़ुल्म थिया
अॼु तो वटि 83 पारा क़ुरान मख़तूम साहब जी मस्जिद में सवे क़ुरान पिया हुननि वटि खजी जे फरहन ते का सूरत अधु सूरत लिखियल हूंदी अॼु तोखे क़दुरु कोन्हे क़दुर वारा कम थिया खुटा ख़रीदार हीरे ऐं माणिक जी के सालिक लहंदा सार अदा जेके लोह कुटिन लोहार तिन कोन्हे क़दुरु सोन जो अॼु क़ुरान सां मस्जिदियूं भरियूं पयूं आहिनि परवाह न आहे पर उहे सहाबी कंहिंखे सूरत यादि आहे कंहिंखे अधु सूरत यादि आहे कंहिंखे रुकूअ जेतिरो यादि आहे कंहिंखो चमड़ो जेको हूंदो आहे हिलाल जानवर जो चमड़ो साफ़ सुथरो करे उन जे मथां लिखियो वेठा पर केॾी महिल हित पिया सज़ाऊं खाए केॾी महिल हुत पिया ज़ुल्म बर्दाश्त कर हबीब जे आॾो वेठा कंध झुकायूं वेठा अल्लाह जे हबीब जहिड़ी महिल पंहिंजनि आशिकनि जे मथां नज़र फरमाई अल्लाह जे हबीब जो रहमत वारो दरियाह जोश में अची वियो अल्लाह जे हबीब दुआ जे लाइ हथड़ा बुलंद फरमाया पाण फरमायो अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम उमर बिन ख़त्ताब औ अबी जहल अमर बिन हिशाम अल्लाह जे हबीब दुआ घुरी इलाह आलमीन तोखां दुआ थो घुरां त ख़त्ताब जो पुत्र उमर मूंखे मुसलमान करे दे हदीस पाक जा लफ्ज़ पंहिंजी जगह ते कीमती हक़ नबी हिकु लफ्ज़ अॻे ॻाल्हाइणु चाहे पर मुमकिन आहे हू पोइ चई वञे सम्झजा पोइ चवणो आहे अॻे चई वञे मुमकिन आहे देर सां चवणो आहे तकिड़ो चई वञे मुमकिन आहे तकिड़ो चवणो आहे देर सां चई वञे मुमकिन आहे पर मुंहिंजो महबूब वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला मुंहिंजो महबूब अकरम पंहिंजे तरफ़ां कुझु बि कोन ॻाल्हाईंदो आहे रब हुकुम कंदो आहे त मुस्तफ़ा पंहिंजा चपड़ा चोरींदो आहे महबूब अकरम पंहिंजी मर्ज़ी रब जी मर्ज़ी आहे हबीब गुफ्तगू फरमाए अल्लाह जे हबीब छा फरमायो थोरो हदीस जो राज़ त अल्लाह जे हबीब दुआ में पहिरें नालो उमर जो खयो अल्लाह अल्लाह वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजी दुआ जो क़बूल थियणु मां फ़क़ीर जो अक़ीदो आहे हबीब जो पहिरें नालो खयो ऐं हबीब अल्लाह खे अर्ज़ु कयो ॿिन्ही मां हिकु जेको महबूब पहिरों खयो रब फरमायो मुस्तफ़ा तुंहिंजी ज़ुबान मां पहिरें उमर जो नालो निकितो आहे त तोखे इहो ई थो मुसलमान करे ॾियां मां चाहतो जेकॾहिं अबू जेल जो पहिरें नालो हुजे हा हबीब जा उहे लफ़्ज़ अघामन हा रद्द न थींदा आहिनि मुंहिंजे महबूब जी का बि शइ रद्द कान थींदी आहे मुंहिंजो महबूब अकरम दुआ लाइ चवंदो वियो हेॾां दुआ घुरी अल्लाहुम्मा अलॻि अलॻि रिवायतूं अल्लाहुम्मा अय्यिदिल इस्लाम बि अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम ॿ मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि ॿिन्ही में हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उमर साईं जो नालो अव्वल खयो ऐं हबीब वारी उहा दुआ ईअं सम्झो त मस्जिद नबवी जी उहा खजी वारे फरहन वारी छत उनखे चीरे ॿाहिरि निकिती हवा मां ॿाहिरि वई पहिरे आसमान खां चीरे ॿिए ते ॿिए मां टे में टे मां चौथे में चौथे मां पंजे में हाणे हबीब जी दुआ वञे पई चौथे मां पंजे में पंजे मां छहे में छहे मां सते में तां त ला मकान तां थींदी करे मुझे रब जे हुजूर में मुस्तफ़ा जी दुआ पहुती उते रब कबूल फरमाए ऐं उन जो इंतज़ाम कीअं थो थिए उन जो इंतज़ाम जेको बि थियो बहानो थियो पर तो ॿुधो आहे सदाई कहिड़ो तो सदाई रिवायत ॿुधी आहे त सुहिणो उमर ऐं उहा सही रिवायत आहे उनखे ग़लति न चइजां त सुहिणो उमर उतां खां मोटियो तलवार हथ में आहे ऐं इरादो आहे त हबीब खे क़त्ल कयां हिकिड़ो सहाबी ॿुढड़ो मिलियो चई उमर काॾे चई वञा थो अॼु नबी पाक जो नालो खणी अॼु उनखे शहीद कर उहो सहाबी अगारो जेको कुबड़ो थियो अचे पियो कमज़ोर हो ॾके पियो कमज़ोर वॾी उमिरि जो जेॾी महिल ॿुधई त उमर चयो त अॼु वञा थो तुंहिंजे नबीअ खे मारण त हुनजे जिस्म में बिजलीअ वारो करंट अची वियो सुहिणे उमर सां अख में मिलाए करे चई उमर नबी पाक खे त अल्लाह महफ़ूज़ रखियो आहे वञी पंहिंजे घर जी ख़बर लह तुंहिंजो भेणियो बि मुसलमान थी वियो आहे त तुंहिंजी भेण बि मुसलमान थी
तू छा हबीब के तकलीफ़ पुॼाई सोने उमर के जेको अगारो जोश जज्बो वो ठरियो अगारो हीअं पे वियो हाणे रुख की पंहिंजे भेणीअ जे घर ॾे ओॾां रुख कई दरवाज़ो खड़काई त अंदरां आवाज़ पियो अचे पढ़नि पिया पढ़नि छा क़ुरान हिक रिवायत में आदा सूरत ताहा तिलावत मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितशक़ा इल्ला तज़किरतल लिमन यख़शा तंज़ीलन मिम्मन ख़लक़ल अर्द वस्समावातिल उला अर्रहमानु अलल अर्शि इस्तवा लहू मा फिस समावाति व मा फिल अर्दि व मा तहतस सरा व इन तजहर बिल क़ौलि व इन तख़फ़ित ला इलाहा इल्ला हुवा लहुल अस्माउल हुस्ना। हज़रत उमर साईं दरवाज़ो खड़कायो आ भेण आवाज़ ॿुधो आ समझी वई आ तकड़ो तकड़ो क़ुरान पाक जा उहे पारा जेके आहिनि या टुकड़ो आ जेको लिखियल आ उनखे रखियो लिकाए करे रखियो दरवाज़ो खोलियो हज़रत उमर फारूक आयो आ अचण सां बि हम ॾिठई नका तम ॾिठई भेण खे मारणु शुरू करे ॾिनई धक हणंदो वियो भेण अॻियां छा पई चवेसि भेण चवेसि पई त ओ उमर जेकॾहिं तुंहिंजे इन्हनि रगुनि में रत ख़त्ताब बाबे जिया त मुंहिंजे रगन में बि रत कंहिं बेजी कान्हे मां बि ख़त्ताब जी न्याणी आहियां जेकॾहिं तूं मूंखे मारींदे ऐं मारे करे मञाइणु चाहींदे मां कॾहिं बि इन दीन तां कोन फिरंदसि तोड़ दे तू मेरियां हड्डियां सभी दामने अहमद न छोड़ूंगी कभी अजू भनी छॾ अॼु मूंखे चूर चूर करे छॾ पर मां मुस्तफ़ा जो दामन कोन छॾींदुसि ख़ुदा पाक जो कसम कुटे कुटे विड़ी विड़ी करे सोने उमर जहिड़ो जोधो जवान बि साणो थी पियो अदा अदियूं अहिड़ियूं भेणूं अहिड़ियूं जेके उमर जे ईमान जो सबब बणजनि सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नो साणो थी जेॾीमहिल थकिजी वेठो त भेण खे चए पियो त भला इहो ॿुधाए त सही जेको अॻारो तव्हां पढ़ियो बस मां आखिरी गाल थो कयां टाइम मुझो पूरो थियो 1.5 कलाक थी वियो बस तव्हां गाल ख़त्म थो कयां एॾा तवज्जो फरमायो तवज्जो आहे सैयदना उमर फारूक के चई न ईअं न वेंजो पाक थी साफ़ थी उन खां पोइ हथ कोन लाइण ॾींदी मां हा तोखे ॿुधाईंदसि चई ॿुधायो वेतो सेतो तयारु थियो ॿुधायूंसि क़ुरान चई वठी हलो हबीब ॾे हबीब वटि पेश पयो कलमो भरी इहा रिवायत तव्हांजी ॿुधल आहे पर मां ॿी थो ॿुधायां सुभान अल्लाह असल में ॿी रिवायत ही आहे त मुंहिंजो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ लाइ काबे ॾे रवाना थिया सुणो उमर पुठियां लॻो आयो अञा कलमो कोन भरियो अल्लाह जे हबीब नमाज शुरू महबूब सूरत अल-हाक़्क़ह पढ़ी अल-हाक़्क़तु मल-हाक़्क़ह महबूब उन जी तिलावत सुनो उमर साईं पोयों वेठो आहे छा थो भाई क़ुरान कलाम अल्लाह जो तिलावत करे मदीने वारो साईं छा तो भाई छा मंज़र हूंदो मञे न मञे पर उमर साईं पोइ जे गुलाब जो गुल हीअं हवा ते लुॾंदो आहे न अल्लाह जो हबीब तिलावत निमाज़ में फरमाइनि पिया त हज़रत उमर हीअं लुॾे पर ओ जेका मुखालफत ही उन मुखालफत जे करे दिल में चई दिल में समझो दिल में चई हे त वॾो को शाइर वा तो एॾा सुहिणा सुहिणा लफ़्ज़ ई त शाइर ई ठाहींदो ही त को वॾो शाइर वा अल्लाह जो हबीब अॻियां बि मुस्तफ़ा करीम कुरान पाक जी आयत पढ़ी वमा हुआ बिक़ौल शाइर क़लीलन मा तुमिनून
हजरत उमर जो हुत्मा दिल में भायो ही तको शायर वा हबीब फरमाए पयो कुरान जी आयत वा सूरत अल-हाक़ा में मौजूद अल्लाह पियो फरमाए हे त कहीं शायर जो कौन नाए हजरत उमर पियो फरमाए उते जो उते मुझे दिल में ख्याल आयो ही तको जादूगर ही तको काहिन वा जी दिल में ख्याल आयो तो उते जो उते हबीब तिलावत फरमाई वमा हुवा बिक़ौल काहिन कलीलम मा तज़क्करून अल्लाह ताला फरमाए पियो त हे जादूगर जो कौल नाए तवा के नसीहत वठणी आ हजरत उमर फरमायो मुझे दिल में गाल वेही रही जाहिर में कबूल न पियो कया मन्या न पियो जिद्दत अड़ियो बीठो आया हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उतां खां रवाना थिया अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दारे अरकम बिन अरकम में वेठा होया हबीब जा सहाबी वेठा हा हेदा तवज्जो फरमाए जा हजरत उमर फरमायो हु रिवायत बिया ही रिवायत बिया हजरत सैयदना उमर फारूक जड़ो दिलेर सहाबी पान फरमाई मां सिद्धो हलियो विस जिथे हबीब वेठल होया हजरत सैयदना अमीर हमजो रज़ियल्लाहु तआला अनो तलवार झलियो बीठो अल्लाह जे हबीब के अर्ज कई या रसूल अल्लाह उमर अचे पयो अल्लाह खैर करे अल्लाह जे हबीब फरमायो दरता हटी वञो अज अल्लाह ताला मां मोहम्मद करीम जी दुआ के कबूल फरमाए छड़ियो हजरत उमर साईं जीअं जो आयो हेदा निहार अल्लाह जे प्यारे बाने जे अंगण में अचण वारा अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सामो जेड़ी बल हजरत उमर आयो हदीस जा लफ्ज़ फनतरहुन नबियुन नतरता फवका अला रुकबतैहि अल्लाह जे हबीब हजरत उमर के वठी करे धूणो जो दिनो त हजरत उमर गोडन भर अची करे मुस्तफा करीम जे कदमन में गिरियो अल्लाह जे हबीब फरमायो वमा अंत बिमुंतहिन या उमर ऐ उमर अन्या ब कोन थो समझे हजरत उमर जे अखन में नार पिया वह अखन मां पानी पियो जे पियो मुस्तफा करीम सब समझ में अची वियो देर न फरमाए हाणे मां उमर के पांजे गुलामन में शामिल फरमा चौ ला इलाहा इल्लल्लाह हो ला इलाहा हो ला इलाहा इल्लल्लाह हो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हो ला इलाहा इल्लल्लाह सब जो मुहम्मदुर रसूलुल्लाह आउट आप चुप जो सब जो मुहम्मदुर रसूलुल्लाह सब जो जोर सा सल्लल्लाहु बुधा बुधा सल्लल्लाहु या हदीस मां इन जे करे बुधाई अलग हुन मशहूर रिवायत का छो वो इन जे करे त उमर लाए चवन था त एड़ो दिलेर हो एड़ो दिलेर हो जो अरब में बियो एड़ो दिलेर कोन हो पर हा उमर तू भी दिलेर आ पर महबूब जेड़ी मतलब नतर हुन नबियु नतरतन हबीब ही वठी करे धूणो दिनुस त उमर जेड़ो जबल भी गोडन भर हबीब जे कदमन में गिरी पयो छो त कायनात में मुस्तफा का वडो बियो को दिलेर आहे अभी बस सट्टा दिनसी सट्टा दोनों सिंधी में दोनों ये वठी करे नतरा हुन नबियु नतरतन जो अगारो जवान हेडो मुर्सो हो जबल हो अभी बजे आडो ही गोडा भनी करे किरी पियो वमा अंत बि मुंतहिन या उमर उमर मुणी कोन थो वन्या गाल समझी कोन थो अभी भई जो फरमाए जी मुस्तफा समझी वा हबीब सब को जो अखिन सा दिसी आयो हाने देर न फरमाया हेडा निहार एक दफो जोर सा चो अल्लाह अकबर चो जोर सा ये वजे वजे मुल्क चो अल्लाह अकबर वरी चो अल्लाह अकबर टियों दफो चो अल्लाह अकबर जिए जो हजरत उमर कलमो भरियो त मुझे महबूब ब जोर सा चयो अल्लाह अकबर त जेके सब सहाबी वेठा उन्हन बि चयो अल्लाह अकबर इहो ईअं समझ खणी त इस्लाम में पहिरो नारे तकबीर हजरत उमर जे इस्लाम आइण महिल महबूब पाण लगायो हदीस पाक जा किताब शाहिदन वे हदीस पाक जा किताब था चवन जेडी मल हाने घणा जना 38 39 जे 39 हा त उमर 40 हो जे होया 38 त उमर 39 हो जे होया 40 त उमर 41 हो 40 जणन एडो जोर सा नारे तकबीर हयो
यो मक्के पाक जी वादी जेका वा उहा थुॾे पई थुॾे ऐं हज़रत सैयदना उमर ते नारा मुंहिंजे महबूब हणाया बस कलमो भरे जॾी महिल उमर साईं वेठो त जिब्रील अची महबूब वटि पुॻो सुभान अल्लाह बस गाल खत्म तकीर वंजी पूरी सुभान अल्लाह जिब्रील अची पहुतो या रसूल अल्लाह खुश थिया हो अल्लाह जे हबीब खुश थियव अल्लाह जे हबीब फरमाया खुश या रसूल अल्लाह तुंहिंजा साथी सहाबी ठरिया उमर इस्लाम क़बूल कियो हबीब फरमाया हज़रत जिब्रील अर्ज़ कयो मुस्तफ़ा अॼु रुगो तुंहिंजनि सहाबिन में खुशी कान्हे अॼु आसमान ते बि शादियूं लॻियूं पियूं हुन त इस्लाम आंदो आहे सोणे उमर फारूक हबीब अॼु रुगो ज़मीन ते शादियां न कोन्हनि अॼु रुगो हिन ज़मीन सरज़मीन ते हिन मक्के जी वादीअ में हे ग़रीब सहाबी जेके आहिनि रुगो इहे जेके ख़ुशि कोन थिया आहिनि अॼु आसमाननि ते मलाइकनि बि ख़ुशी कई आहे छो इन जे करे त सोणे उमर इस्लाम आंदो आहे मां तोखां पुछां थो जंहिंजे इस्लाम आणण ते अल्लाह जा मलाइक ठरनि ख़ुशूं कनि जिब्रील ख़ुशूं करे हज़रत इसराफील ख़ुशूं करे मीकाईल इज़राईल खुशू करे जेकॾहिं दादूअ जो को निभागो जेकॾहिं नथो ठरे त असांखे उनखे ठारण जी ज़रूरत कोन्हे अहिड़े ज़ालिम खे साड़ियणो हक़ आहे सोणे उमर जो शान क़यामत ताईं ज़िंदाबाद रहणो मुझे सोने सहाबन मुझे महबूब जे सहाबन जो शान क़यामत ताईं जारी रहणो आहे वो आशिकन इन जे करे चयो आहे ओ मिठे मोहम्मद जा सारे यार दिली मिठे मोहम्मद जा सारे यार दिली अबू बकर उमर उस्मानो अली मिठे मोहम्मद जा बस सेरो चवरायो था तो कदा चओ मिठे मोहम्मद जा चार यार दिली मिठे मोहम्मद जा चार यार दिली अबू बकर उमर उस्मानो अली मिठे मोहम्मद जा जे साईं 5 मिनट दे त हिक ॻाल्हि ॿुधाए साईं कोन थो ॾे यार इंशाअल्लाह वरी अॻे फेरे टाइम जाम थी वियो आहे हयाती ख़ैर साईं समझदार माण्हू अचे थो हिक ॻाल्हि छॾियूं वञ वरी अॻिले साल उतां शुरू कजां इंशाअल्लाह हयाती ख़ैर त हाज़िर थींदासूं अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।